Assalamualaikum. Maman Siti Mitwar Babala Mol Hamd. अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। या अल्लाह असीं तुंहिंजी इबादत करियूं था तोखां ई या ख़ुदा हमराई ऐं मदद घुरूं था। या अल्लाह असीं तुंहिंजी इबादत करियूं था तोखां ई या ख़ुदा हमराई ऐं मदद घुरूं था। रस्ते उन्हनि जे जिन ते तो नेमतूं नाज़िल कयो इनाम कयो। अल्लाह अल सलाम अल मोमिन अल मुहिमन अल ग़ालिब आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे। सब हमद एहसान सारा अल्लाह रब्बिल आलमीन लाइ आहे जेको जहाननि जो पालणहार रोज़ी ॾींदड़ रोज़ीअ में इज़ाफ़ो कंदड़ रहम कंदड़ आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। अल्लाह सभु कुझु ॼाणे थो। अल्लाह सभिनी जा करकूट ॼाणे थो। अल्लाह सभु कुझु ॼाणे थो। अल्लाह सभिनी जा करकूट ॼाणे थो। हर शइ ते हर शइ अल्लाह जे आॾो आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। जेके कूड़ ॻाल्हाइनि था हद खां वधण में नाफ़रमानी शैतान जे सलाह ते न हलो। जेके कूड़ ॻाल्हाइनि था हद खां वधण में नाफ़रमानी शैतान जे सलाह ते न हलो। सलाह करियो नेकी ऐं परहेज़गारनि जी। अल्लाह अल रहमान अल क़ादिर करीम आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। अल्लाह ते भरवसो करणु घुर्जे। वेझनि माइटनि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि। अल्लाह ते भरवसो करणु घुर्जे। वेझनि माइटनि ऐं यतीमनि ऐं मिस्कीननि लाचार मजबूर बेवस मुसाफ़िरनि जी मदद करणु घुर्जे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। अल्लाह वॾो महिरबान आहे। अल्लाह वॾो महिरबान आहे। अल्लाह ओहो ई अल्लाह नाहे इहो ई अल्लाह नाहे जंहिंखां सवाइ को महबूद बादशाह निहाद पाक सलामती ॾियण वारो। इहो ई अल्लाह नाहे जंहिंखां सवाइ को महबूद बादशाह निहाद पाक सलामती ॾियण वारो। अमान बख़्श करण वारो अज़मत वारो तकबर वारो अल्लाह पाक आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। अल्लाह पाक आहे उन जे शिरक खां उहो ई ख़लक़ण वारो। हिकु सूरत ॾियण वारो। अल्लाह पाक आहे उन्हनि जे शिरक खां इहो ई ख़लक़ण वारो हिकु सूरत ॾियण वारो। उन जा सभई सुहिणा नाला आहिनि। उन जी पाकी बयानु कनि था जेकी कुझु आसमाननि ऐं ज़मीन में आहे ऐं इहो ई इज़त ऐं हिकमत वारो आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ नफ़ो बख्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे।
असांजा रब बेशक तूं ई निहाट बाज़ारो आहीं। असांजा रब बेशक तूं ई निहायत बाज़ारो आहीं। बेशक फज़ल दस्त कुदरत में आहे, अल्लाह जे ॾेठो जंहिंखे चाहे, अल्लाह फज़ल वॾे वारो आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ियो नफ़ो बख़्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगाह विससण खां पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे, हिम्मत तौफ़ीक़ ॾे, अता कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। शैताननि जे शरगाह विससण खां पनाह घुरां थो, तूं पनाह ॾे, हिम्मत तौफ़ीक़ ॾे, अता कर। सेहत तंदुरुस्ती नेमत हज़ार अता कर, तंगदस्ती दूर कर, कुशादगी अता कर। माल मता खैरो बरकत सां नेक सालियो औलाद अता कर। खुशहाल खुशहाली अता कर, सुखियो सताबो आसूदो कर। लगी वगी हिक खां 16 32 स्टैंडर घड़ी घड़ियाल वाच राजुल वक़्तु कर, सियटे काटो बिन अखरनि ते चटा भेटी कंपास उभम राजुल वक़्तु कर। मिठो जूं आसो में तूं पुॼाए, मतलब नेक मक़सद हासिल थियनि। रब्बिल आलमीन अल रहमान अल रहीम जे वास्ते मुहाबे सां। अल्लाह अल रहमान अल रहीम वॾो महिरबान आहे, वॾो महिरबान आहे। अल्लाह मौला करीम नाफ़ियो नफ़ो बख़्शींदड़ आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम हकीम हिकमत वारो आहे।